जी बिल्कुल नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं गढ़ी हसन ब्रांच के पुल ते। सिंध बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ शहरन के मिलाईंदड़ ही जेका मेन ब्रांच जी जेका पुल है उहा गुज़िरियल जेका 8 महीना अॻु में जेके त उनखे खॾा पइजी विया आहिनि ऐं जेको त पुल इंतिहाई ज़बून हाल बणिजी वई आहे। ऐं जॾहिं आबकलाणी जी मुंद ख़त्म थींदे ई हिते जेके त आर्ज़ी तौर ते मक़ामी माण्हुनि पंहिंजे मदद पाण तहत पत्थर विझी मिट्टी जो भरा करे हिन जेको त रस्ते के बहाल कयो वियो आहे। पर रोड्स खाते जे अमलदारनि पारां हिन तरफ़ को बि तवज्जो नाहे ॾिनो वियो। ही अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही पुल जेके आहे त ही रस्तो इंतिहाई अहमियत जे हामिल इन जे करे बि आहे त ही सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं बाहू खोसो आहे, RD 44 वारो इलाइक़ो आहे, RD 52 वारो इलाइक़ो आहे, पावर सनड़ी आहे, उनखां वेंदे जेको आहे त सुई ऐं डेरा बुगटी ताईं जेको आहे त उतां जे रहवासियुनि जो ही जेको आहे त अहम लंघ आहे। हिन रस्ते खां उहो क्रॉस करे हिन पुल खां क्रॉस करे उहे ठुल जेकोबाद समेत सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं उन्हनि जो अच वञ वारो रस्तो आहे जेको 6 महीना अॻु में टुटी तबाह थी वियो आहे। ॿुधण में आयो आहे त हिन जो जेको आहे त कुझु महीना पहिरियां हिन जो ठीको बि थियो आहे ऐं टेंडर बि जारी थिया आहिनि। पर ठेकेदारनि जे नाठाई सबबु जेको आहे त हिन जो कमु हिन वक़्त ताईं रोलड़े जो शिकार आहे। ऐं कुझु ॾींहंनि अंदरि जेको आहे त पाणी बि अचण वारो आहे ऐं पाणी अचण जे सूरत में जेको आहे त हीउ रस्तो मुकमिल तौर ते बंदि थी वेंदो। ऐं हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि या जेके सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारा माण्हू जेके हिन रस्ते खां लंघ करे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि था उन्हनि जो हीउ रस्तो बंदि थी वेंदो। एक तरफ़ हीउ रस्तो बंदि थींदो, न सिर्फ़ु हीउ रस्तो बंदि थींदो पर हितां जे इलाइक़ाई मईशत खे पिणु वॾो नुक़सानु थींदो। दौड़ शरीफ़ शहर आहे, गढ़ी हसन या ठुल, उन्हनि जो जेको आहे त मईशत जो मेन जेको वजह आहे उहो हीउ रस्तो आहे। हिन ई रस्ते खां माण्हू क्रॉस करे जेको आहे त मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वञनि था। इलाइक़े वासियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उहे जेके आहे त सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि ऐं उन्हनि जेको आहे त सिंध हुकूमत जे वास्तेदार अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हिन जो जेको आहे त तकिड़ा उपाउ वठी हिन पुल जे जेको आहे त हंगामी बुनियादनि ते हिन जो कमु शुरू करायो वञे। ईअं न थिए जो सुभाणे पाणी अची वञे ऐं हिन जो जेको आहे त रस्तो बंदि थी वञे ऐं 4 महीननि ताईं मुसलसल जेको आहे त हीउ ब्रांच हिन में पाणी हलंदो रहंदो ऐं उन में इहो मौक़ो न मिलंदो जो हीउ पुल जेको आहे त ॿीहर तामीर थी सघे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वास्तेदार अख़्तियारूं हिन तरफ़ नोटिस वठनि ऐं जेको आहे त हंगामी बुनियादनि ते हिन पुल खे तयारु कराए इलाइक़े वासियुनि जी बेचैनी खे ख़तमु कयो वञे।